वाकियो ॿुधो हाँ यार ही ॿुधो तो करबला ॾे वरी कंहिंजी सिसी कटे को मुक़ाम छॾी विया न ॿुधो हूंदो को अलाए ज़ात ते केरु आहे अस्पताल खणी विया पटी ॿधी थो थिए पर हाणे जेको इहो थोरी आहे त जेको ही वाकियो थियो आहे वाकियो त पंहिंजी माईअ खे बि त मीरपुर घटे में चाकू ईअं अलाए केरु वियो फ़क़ीराणी का हुई उनजे कद में चाकू इहो बि वाकियो त जेको आहे सरकारी अस्पताल में उहो बि तव्हां ॾिठो ॿुधो तव्हां कुझु मूंखां पुछंदा चयो त इहो माहौल ख़राबु कयो आहे इंतिज़ाम आहे अलाए किथे आहे मान शायदि अॼु इहो चाकू आहे कंहिंजो गलो आहे सुभाणे अलाए छा थी सघे थो असां चवणु चाहियूं त बराए महिरबानी असांजो हाल आहे शहर तमामु अमुन शहर आहे सुठो शहर आहे साईं जो शहर आहे ऐं असीं अपील कंदा आहियूं साईं खे त बराए महिरबानी पंहिंजे शहर ते जेको सो अमुन तबाह थी वेंदो ऐं हाल जा नेक माण्हू जेके आहिनि वरी टप खां निकिरणु छॾींदा सो सीधा इहो चवणु चाहियूं त अॼु गलो सुभाणे पोइ अॻिते हली जेको माहौल थिए थो उनजो ज़िम्मेवार असां कंहिंखे चऊं जीअं स्पीकर खे चऊं चवणु पंहिंजे डपु पियो लॻे छा आहे जो असांजो ज़ुबान खोलण खां असांजे लाइ उहा मुसीबत बणिजी ईंदी आहे त असीं इहो कोन था चऊं पर ग़रीब गुरबो वीचारो जो मज़दूरी वञी 5 रुपया खणी असांजो लो त उहो फ्री अचनि 4 ॼणा जेके 500-700 रुपया कमाए पोइ 5-7 ते गलियूं कटियो भॻा वञनि वधी पर महिरबानी चवंदा हाल आहे शहर खे जेको आहे माना तव्हां चाहियो था त इंतिज़ामिया कुझु करे इंतिज़ाम आहे वरी सील मस्त आहे कानून खे अलाह ताक़तूं सभु ॾिनियूं आहिनि सील मस्त आहे इंतिज़ामिया आहे त सही बाज़ार में हिकिड़ो बाज़ार में बाज़ार करे कम जी मेन शइ ॾिसो अॼु इहो कीअं थियो हालाए शहर में इहो हादसो कीअं थियो तव्हांखे ख़बर त करबला वटि छॾे पियो आहे आख़िर कीअं ख़बर पई हिन माण्हू थी ॾिसो इंतिज़ाम आहे इहो माण्हू किथे जो ऐं कंहिं क़तलु कयो सिधाई असीं चवंदा आहियूं यार बराए महिरबानी असांजी हालात शहर खे त माना तव्हांजो मक़सदु इहो आहे त पुलिस बराए महिरबानी गश्त करे इंतिज़ाम आहे की कमु आहे त हुनजो ख़्यालु रखनि त असां जहिड़ो ग़रीब गुरबो आयो वियो ॿाहिरि शहरी माण्हू जेको आहे सो पंहिंजे मतिलबु हुनखे पंहिंजे बचाव में हुअणु खपे त केरु हुन ते हमिलो न करे ॿाहिरि माण्हू असांजो छो ई थो असांजो हाल आहे शहर ॾाढो प्यारो शहर मखदूम जो हीअ अमुन शहर असांजूं हिते असां अमुन सां घुमंदा आहियूं असांजे शहर खे ख़राबु करे ई केरु पियो हुन कारणु अरे कहिड़ो बि किथां पियो अचे त अहिड़ो को वाक़ियो कोन्हे हीअ जेके कुझु वाक़िया हीअ असांजे किथां पैदा थिया हीअ केरु पियो करे सही छो त असांजे साईं खे जेको आहे ख्वार ख़राबु कनि छो त ॿाहिरियां माण्हू अचो असांजे शहर में क़तल कनि हीअ साईं जा दुश्मन आहिनि छा सही असांजे शहर जा दुश्मन आहिनि छा पियो असांजे अमुन खे ख़राबु कंदो